الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيب قلوبنا ومولانا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا وصلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وصحبه وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يبتغ غير الإسلام دينا فلن يقبل منه وهو في الآخرة من الخاسرين وقد قال النبي صلى الله عليه وسلم عليكم بسنتي وسنة الخلفاء الراشدين المهديين عضوا عليها بالنواجذ أو كما قال الرسول صلى الله عليه وسلم मुझा मुहतरम दोस्तों अज असां सभु हिन दीनी इदारे जे इज्तिमा में शरीक थिया आहियूं। हज़रत मौलाना कारी फजलुर रहमान साहब दामत बरकातुहुल आलियह जो इदारो हज़रत मौलाना कारी इल्ताफ़ुर रहमान साहब जी मेहनत सां अज जो ही इज्तिमा मुनक़द थियो आहे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला हिन दीनी इदारे खे हमेशा आबाद रखे। चंद ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे सही सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अव्हां खे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इफ़हाम ऐं तफ़हीम खां बाद रब्बे ज़ुल्मन जानिबैन खे अमल करण जी भी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो जेको शख़्स इस्लाम खां अलावा कंहिं ॿिए दीन जी तलब कंदो फ़लन युक़बल मिन्हु पोइ हरगिज़ न क़बूल कयो वेंदो उनजे खां। यानी दीन इस्लाम वारे दीन खां अलावा ॿियो को दीन अल्लाह तबारक व तआला हरगिज़ क़बूल न कंदो। ऐं जेको शख़्स इस्लाम खां अलावा को ॿियो दीन तलब करे थो पियो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो उहो आख़िरत में खसारे वारनि मंझां आहे। हिकु आहे मज़हब ॿियो आहे दीन। मज़हब ऐं दीन में कुछ फ़र्क़ आहे। मज़हब जो दायरो महदूद आहे ऐं दीन जो दायरो वसी आहे। मां जेका शइ अर्ज़ करण चाहियां थो पियो त मज़हब जो दायरो महदूद ऐं दीन जो दायरो वसी आहे। हिन तरह त मज़हब जो दायरो इबादत ऐं अक़ाइद ताईं महदूद आहे ऐं दीन जो दायरो इबादत
अकायद अदालत ऐं हुकूमत ताईं पहुचे थो पियो। अल्लाह तबारक व तआला जो इहो फरमान वमन यब्तगि गैरल इस्लामी दीनन फलन युक़बल मिन्हु, इन जे मथां मक़सद ही आहे त इस्लाम वारे इबादत खां अलावा को शख्स ॿी का इबादत ॻोल्हींदो तलब कंदो उहा क़बूल कोन कई वेंदी। जेको अक़ीदो इस्लाम वारे अक़ीदे जे ख़िलाफ़ हूंदो उहो अक़ीदो भी अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक क़बूल नाहे। जेका अदालत इस्लाम वारी अदालत खां अलावा आहे उहा भी अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक क़बूल नाहे। जेका हुकूमत इस्लाम वारी हुकूमत का अलावा आहे तो वह हुकूमत भी अल्लाह तबारक व तआला के नजदीक कबूल कोन्हे का। मुझा मोहतरम दोस्तों, असा चाहियूं था तो हिन धरती ते अकीदो भी इस्लाम वारो हुजे। असा चाहियूं था हिन धरती ते इबादत भी मुझे रब्बुल इज्जत जी इस्लाम वारी हुजे। असा चाहियूं था असांजे वतन अजीज में अदालत भी इस्लाम वारी हुजे। असा चाहियूं था तो असांजे वतन अजीज में हुकूमत भी इस्लाम वारी हुजे। जमीयत उलमा इस्लाम इन मिशन तहत रोज़े अव्वल का कम करे थी। जमीयत उलमा इस्लाम चाहे थी पई तो हिन धरती ते अल्लाह जो निजाम नाफिज थे। मुझा मोहतरम दोस्तों, जमीयत उलमा इस्लाम जे इन वसी तर प्रोग्राम के खणी उलमा जी जमात कुंडे कुर्छ में, शहरन गोठन में, वस्ती ने वाहन में डीहे रात मेहनत करे थी। ये उलमा जी जमात चाहे थी पई तो धरती भी रब जी आ तो कानून भी रब जो हलंदो। ये उलमा जी जमात चाहे थी तो धरती भी रब जी आ तो निजाम भी रब जो हूंदो। ये उलमा जी जमात चाहे थी तो मुझे रब्बुल इज्जत इन धरती के तख्लीक अता कई। मुझे रब्बुल इज्जत इन कायनात के तख्लीक अता कई तो इन धरती ते निजाम भी मुझे रब जो हलंदो। जेके मंदिरन में वनी गैरुल्लाह जी इबादत कन, उन हुक्मरान जमात के सरबराह तेरा मुहतोड़ जवाब देने के लिए तैयार हो। जेके गैरुल्लाह जी इबादत के भी सकाफत समझन, जेके इस्लाम के हुदूद का और आगे करे, इस्लामी हद जो पैमाल करने वालन के जवाब देने के लिए तैयार हो। मुझे मोहतरम दोस्तों, साथ तैयार हो तो असांजी धरती ते इस्लामी निजाम नाफिज थे। साथ तैयार हो असांजी धरती ते निजाम अदल कायम थे। साथ तैयार हो तो असांजी धरती ते शरीयत मुस्तफा नाफिज थे। केड़ा केड़ा तैयार आहिन? पीपल्स पार्टी जो निंड्रू हराम थी चुकी आहिन। के दिहाड़े का जमीयत उलमा इस्लाम की क़ियादत मैदान अमल में अची चुकी है। पीपल्स पार्टी जो ताक़ुब करने जेला जमीयत उलमा इस्लाम की क़ियादत जब मैदान अमल में आई है तो पीपल्स पार्टी बुखलाहट जो शिकार है। दीनी मदारिस की तरफ मेरी निगाह खड़ी करे, इंतकाम वठण चाहिन था पिया। दीनी मदारिस की लिस्ट तैयार करे। जमीयत उलमा इस्लाम के 90 मदारिस के इंतकाम जो निशानों बनाने के लिए
पीपल्स पार्टी जी हुकूमत मैदान में आई है। असां पीपल्स पार्टी जे हुक्मराननि खे ॿुधाइण चाहियूं था, वज़ीर आला सिंध खे ॿुधाइण चाहियूं था, तुंहिंजे इंतकामी कार्रवाइनि खां असां जुझण वारा न आहियूं। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, 94 मदारिस मदा चैन मदारिस का अलावा सब जा सब मदरसा जमीयत उलमा इस्लाम सा वाबस्ता मदरसा आहिनि, जन जी लिस्ट तैयार करे उन्हनि सिर्फ ऐं सिर्फ इन तहरीक जो रस्तो रोकण जे लाइ, करप्शन मिटायो, सिंध बचायो, इन तहरीक खे रोकण जे लाइ उन्हनि हरकती शुरू कयूं आहिनि। हू कोशिश कनि था दीनी मदारिस जे तरफ़ आंगुर वधाए करे, कदम वधाए करे जमीयत उलमा इस्लाम जे रस्ता रोक कंदासीं, लेकिन इंशाअल्लाह असां इन्हनि खे मुंह तोड़ जवाब ॾींदासीं। वजीर आला सिंध मोहतरम मुराद अली शाह साहब सिंध काबीना जे तवस्सुत सा विफाकी वजीर दाखिला मोहतरम चौधरी निसार अली खान वट एक लिस्ट उमानी, उनमें यो ॼाणायो त इन मदारिस के खिलाफ कार्रवाई करनी है, इनके बंद करणो आहे। विफाकी वजीर दाखिला सिंध हुकूमत जे इन हरकत के वाइको कंदे प्रेस कॉन्फ्रेंस में ही ऐलान तो करे त जेके सबूत सिंध हुकूमत फराहम कया आहिनि, ये सिंध हुकूमत जा ये सबूत महज दुश्मनी तासुब इंतकाम के बुनियाद ते आहिनि। लिहाजा इन सबूतन के मद्देनजर रखी के दीनी मदरसे के खिलाफ असा कार्रवाई न कंदासीं। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, वजीर आला सिंध स्टेटमेंट थोड़े पियो चवे तो पियो तो विफाकी वजीर दाखिला नाअहल है, मदारिस के खिलाफ कार्रवाई न तो करे, लिहाजा विफाकी वजीर दाखिला के हटायो वने। असा चऊं था सिंध हुकूमत नाकाम है, सिंध हुकूमत करप्ट है, सिंध हुकूमत हर वक्त तासुब जी निगाह सा दीनी मदरसन के ॾिठो आहे, लिहाजा सिंध हुकूमत के बरतरफ कयो वञे। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, असां तैयार आहियूं, असांजा मदरसा खुलियल आहिनि, काफ़ी चक्कर आया आहिनि, असांजे मदारिस जी छानबीन कई वई आहे, लेकिन अल्लाह जे फज़ल सां हिकु भी मदरसो मुलव्वस नजर नहीं आयो। हाणे असांजो मुतालबो आहे त हुक्मरान जमात पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNS, MPS, सेनेटर्स सिंध हुकूमत में जी काबीना में शामिल वुज़रा एडवाइजरन के बंगलन ते छापो लगायो वने, उता वेपन के बरामद के वने, उते मौजूद सिंध जी लुटल माल दौलत के बरामद के वने। क्या यो मुतालबा दुरुस्त है? अकामीर जमीयत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। अकामीर जमीयत कदम बढ़ाओ, अकामीर जमीयत कदम बढ़ाओ। सिंध हुकूमत में शामिल धुरियों पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNS, MPS, सेनेटर्स, सूबाई वुज़रा एडवाइजरन के बंगलन ते छापो लगायो वने, उता सिंध जो लुटल माल मिलंदो, माखे यकीन है तो उन्हनि जा घर भरिया पिया आहिनि। मुझा मुहतरम दोस्तों, असा विफाकी हुकूमत का मुतालबो क्यों था तो इन्हनि के बंगलन ते छापा लगाया वजन, छा यो मुतालबो मंजूर है? सब समूरन जो यो मुतालबो है, इन इज्तिमा में मौजूद पूरे साथिन जो यो मुतालबो है। हिकड़े वजीर जे घर मां जंहिंजो पीउ कंडक्टर हो, अरबे रुपया हिकड़े वजीर जे घर में जा निकता। खबर थव जेको सिंध छड़े भजी हलियो वियो,
ईअं जेकॾहिं बक़ाया ते बि छापा लॻंदा, बंगलनि ते छापा लॻंदा, उन्हनि जे बंगलनि तां चोर मिलंदा, धाड़ेल मिलंदा, कातिल ऐं राज़न मिलंदा, ऐं हुननि जे बंगलनि ते सिंध जो लुटियल माल जेको करप्शन जे ज़रिए सां, बदउनवानी जे ज़रिए सां जेको हासिल कयो अथऊं, उहो हुननि जे बंगलनि तां मिलंदो। असांजो मुतालबो आहे त हुननि जे बंगलनि जी बि हाणे छानबीन थियणु घुरिजे। जेको कुछ मां चयो अल्लाह तबारक व तआला मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। टाइम ख़त्म थी।